समुंड आहे, उन में जेतिरा दफ़ा बि टुॿी हणंदी को न को मोती मां अवश्य मिलंदो। टोबो उन मां कॾहिं बि ख़ाली हथे न आयो आहे। आला अदब जी इहा ई पछाण, वखर सो वहार जो पैर पुराणो न थिए। मुंहिंजो मौज़ू आहे रिश्तनि जी पछाण ऐं कहना। हर अज़ीम औलाद में रखंदड़ कलमकारनि सुखनि वरनि पंहिंजे सोच जे विलोड़ भिन्न भिन्न जगत मां फन तय कंदे तरह तरह जो मंज़िलूं पार कंदे आख़िर हिक नुक़्ते ते रसी साहु पटियो आहे ऐं उहो संदनि आख़िरी पड़ाव जो अहसासु उनजी तमामु मुफ़रत निजी रूहानी मस्ती मौज जो लुत्फ़ न माणियो आहे जेसिताईं उन्हनि इएं महसूसु न कयो आहे जेसिताईं उन्हनि उन विश्वास जो पलव न पकड़ियो आहे त उहो पंहिंजो पुनू पाण आहे। तस्वीर ॿिया सूर ऐं अहिजा आहिनि, रंडकूं आहिनि, जेसिताईं हिननि मूं में आई तूं तो में आहियां मां जो नुक़्तो न झड़ियो आहे। अहिड़नि आला हस्ती ते ॿियूं ख़ासियतूं आहिनि, सूंहं जो तालिब हुअणु, सच जो मुतलाशी हुअणु, सुलह शाम जो काफ़ी हुअणु। हर साहिब फ़िक्र काइनाती मंदर जे वेझो रखंदा आहिनि, उन्हनि खे उन सां दिली लॻाव हूंदो आहे। उन जे मंदर कशीअ मां को न को आला नुक़्तो कढी पंहिंजे सुखनि जी ज़िदकारी कंदा आहिनि। जेसिताईं सुलह जो सुवालु आहे, सुलह जो जंग जे बैदि जी हालत आहे। हिननि जी जंग ॿिनि सतहनि ते रहे थी। पहिरीं ॿाहिरि गुमराह कंदड़ विश्वासनि सां, ग़लति रीतियूं रस्मुनि रवाजनि सां, ॿी ख़ुदि सां चङो। हू पंहिंजो पाण ते जीत पाइण जो जतन कनि था। गुरु नानक जो गुफ़्तो आहे, मन जीते जग जीत जगतार। मतिलब त ख़ुदि नफ़्स खे मारे आख़िरी पड़ाव ते पहुचणो आहे। शाह साहिब उन नुक़्ते खे पंहिंजे तमसीली कलाम में इजो हीअं इज़हार थो ॾिए, कीअं माईंदा मन में ख़ुदी ऐं ख़ुदा, कीअं माईंदा मन में ख़ुदी ऐं ख़ुदा, ॿिनि तरारनि जाइ का आहे हिकु म्याणी। शाह साईं जे कलाम में जिन ख़सूसियतुनि जो ज़िक्र करे आयो आहियां उहे ख़ूब चमकी दमकी रहियूं आहिनि। मां उन्हनि तमामु ख़ुशतुनि जे हिकु पहलूअ ते ख़्यालु आराई कंदुसि। शाह साईं जे कलाम जो मुताले कंदे मां इन वीचार में गुलतान रहिजी वेंदो आहियां त कहिड़ो कारण आहे जो शाह जे कलाम जी गूंज उन जे दौर सां वॼ ॿियनि फ़िक्रनि सुखननि सां जड़ी आहे ऐं हम ख़्यालु हूंदे बि शाह जो कलाम पंहिंजी हिकु अलॻि वजूद रखे थो। कहिड़ो सबबु आहे संदसि कलाम में दिलकशीअ जे चकमकी असर दिलि ते हिकु देर पा नक्श कराए थी छॾे। कहिड़े बाहिरि हिन जा बेत हिकु चवणीअ जी सूरत अख़्तियार कनि था। कहिड़े सबबु संदसि कलाम जो जादू चढ़े जबल चोट ते ॻोल्हे थो। मुंहिंजी निमाणी राय में उहो हिन जी अंदाज़ो बयान जो करिश्मो आहे। सिर्फ़ु तर्ज़े बयान मां ई बेत जो दर्जो बुलंदीअ ते नथो रसे जे उन में गहरे फ़िक्र जो को आला नुक़्तो गैर हाज़िर आहे। का बि रचना शहर में हवाले पिणे जी कुवत तॾहिं थी भरे जॾहिं ज़िंदगीअ सां गहरी उनजी वाबस्ती हूंदी। इंसानी फितरत सुभाउ जो भिन्न भिन्न हालतुनि जे बदिलाव सां अलॻि अलॻि माहौल सां शहर खड़की बीहे थो। सवलो सिधो बयानु हुजे हिते सिधे सपाट बयान सां मुंहिंजो ख़्याल सां या मनपती हिसाब किताब वारे बहस सां मुंहिंजो मतिलबु न आहे जो सपाट रहिजो ऐं मनपती बयानु शहरियत जे हुआ जो वॾो दुश्मन आहे। अंदाज़े बयानु सिधो सलीस
मगर ॿूढ़ो हुजे जो दिल ऐं दिमाग़ में हिक तरह जो बिलबिलो पैदा करे। दोस्तों महिरबानी करे चांहि जो वक़्फ़ो बि काफ़ी देर थी, चांहि जो दौर हली चुको। हाणे मां गुज़ारिश कंदुमि हथ दर्जा वधी जगदीश लछाणी साहब खे शायदि अवां न सुञाणो पर तव्हां मज़मून पढ़ो, निहायत ई वॾो मुहक़िक़ ऐं प्रोफेसर आहे, तव्हां ॿुधो। ऐं हूअं बि जेके बि हिते मक़ाला पेश थियनि था उहे ॿुधण वारा जेके आहिनि से आहिनि, पर ॿिया जेके नथा ॿुधणु चाहिनि त महिरबानी करे माफ़ करे मुंहिंजी गुज़ारिश आहे। ऐं चांहि वारनि खे गुज़ारिश आहे त हेॾो मजमू हेॾे विहारनि ऐं उते सर्व कनि। भाई कंहिंखे पुछा बिहारियो जीअं आई शुड नॉट डिस्टर्ब एट ऑल। अंदाज़े बयान सिजो ख़लीफ़ मगर ॻूढ़ो हुजे जो दिल ऐं दिमाग़ में हिक तरह जो बिलबिलो पैदा करे, राहत बख़्शे, यानी उनमें तशबीह, इख्तियार इलामत या तंज़ी पोशीदा हुजे। शाह जे अंदाज़े बयान में किरदारनि जे बदिले रिश्तनि जी पछाण मिले थी। न सिर्फ़ु रिश्ता शनाख्त थियनि था पर काइनात सां बि हिकु प्यार भरी लॻा जो अहसासु थिए। शाह साईं न सिर्फ़ु चवणियुनि सां मगर मुहावरनि सां बि सिंधी ज़बान खे सूंहं ऐं सद अता कई आहे। धारदार सुरनि में धारदार मौज़ू तर्ज़े बयान दिल में जाइ करे थो वठे ऐं झटि ज़बान ज़द थियो वञे। उहो ई कारण आहे जो महल ऐं मौक़े ते उहो दोहरायो वञे थो ऐं असरअंदाज़ थिए थो। इंसानी हयात में केतिरनि तरहनि जा मसइला मुक़ाम दरपेश अचनि था। ख़ुशी, गम, नाउमेदी, निराशाई, तन्हाई या दर्द, जंहिंजो आख़िरी चारो दुआ ते रसे थो। शाह साहिब हर मौक़े ऐं महल ते कुझु ईअं चयो आहे जो ज़िंदगी जी ॾुखियुनि हालतुनि में आस ऐं उमेद ऐं दिलि खे झीज ॾिए थो। हिकु आसरो आथ सां गॾोगॾु दिलि में नओं विश्वास ऐं हिमत थो पैदा करे। जे लीलाए न लही त बि लीलाए, आसरो मन आहे सजण बाजंदड़ घणो सुर लीला चले। मां शाह जे कलाम जे बेपनाह ख़ूबियुनि मां हिकु छोड़ी मारींदड़ दरिया मां हिकु अधु कतरे जो बयानु कंदुसि। सो आहे शाह जे अंदाज़े बयान मां रिश्ते जी पछाण ऐं काइनात। उन मथे मौज़ूअ खे वाज़ह करण लाइ शाह जे सुरनि मां चंद मिसाल पेश कंदुसि, जीअं मुंहिंजो अधूरो या पूरी तरह न चयल बयान साफ़ ज़ाहिर थी बिहे ऐं मुंहिंजे मतिलब जी छॾियल भितियुनि जो भराव बि थी वञे। हाणे सुर सामूंडी मूंखे मिसाल आहिनि। वणजारो हिकु भेरो करे देस वरियो आहे, खट ते पेर त रखियो अथई मगर वञा कंदो, गॾियो त आहे सालनि बैदि पर वञा कंदो। प्यार ऐं शांति जी हालत में वणजारी सभु खे आखे थी, आयल करियां थी मुंहिंजो नींहुं अपलो न थिए। वियो वणजारो ओहरी मूंखे चाढ़े चे मुंहिंजो नींहुं अपलो न थिए। सामूंडियुनि जे संग खे रोआं रातो ॾींहुं मुंहिंजो नींहुं अपलो न थिए। आयल लफ़्ज़ हिकु स्नेह, प्यार, हमदर्द ऐं इज़त जो इज़हार करे थो, पर जॾहिं विरह जे वॾ जो अहसास खे ज़ोर थो पकड़े त साॻी वणजारी आयल सां ख़ुफ़तगी जा पेश अचे थी ऐं हिन जे लहजे मां दूरीअ जो अहसास उभरे थो, जा बेकसीअ जी हालत में स्वाभाविक लॻे थी। हाणे वणजारी कीअं थी चवे, वणजारे जी माउ वणजारो न कंदी, आयो ॿारे माउ पिणंदो सफ़र कंदे। साॻी ख़फ़तगी ऐं चिर जो अंदाज़ ॾिसो, ख़ुदि वणजारे सां मुखातिब थी चवे थी, वञे विसरी शाल
जो तूं सवलो सिखें अञा आहे काल पिण तो सफ़र संभे जे तूं वणजारो कांड त मुंहं ॾुम लाऊं लॻियूं पर ॾे मथे सांग अठई पहर जे कयो। हाणे कुदरत जे लॻा जा के मिसाल आहिनि। सभिनी सुरनि में इन जो हवालो ज़िक्र मिले थो शहरी नफ़ासती सिफ़तुनि सां। शाह जे अहिड़े मंदरनि मां गहरो लॻाव हिकु तरह जी पंहिंजात जो अहसासु उभिरे थो। निहायती शहरी ख़ूबीअ सां उन्हनि खे पर्सनीफा करे थो जो निहायती पुर लुत्फ़ आहे। चंद मिसाल पेश आहिनि। चंदा चवाए सच चंड चवाए सच जे मिलई जे मुथे न भाई कॾहिं उभरी सनलो कॾहिं उभरी गच मुंहं में बरेली मच तो में नाह पेशानी पिनियनि जे झुर कया जर ते थिया सभु हबा खादी सी हुन पार जे रेढ़े सां रखा। हिन बैत जे तह में माना जी बहक सम्झण होती न आहे। हबा बुतबिरे जी हस्ती खाली आहे ऐं का खिन पलई टिके थी। खाली हस्ती पर देखा जो शौक़ छा थो पिड़ पए उहो निकितो गैर तलब न मगर हिकु नसीहत आमीद आहे। साॻे सुर जे दास्तान ट्रेन जे बैत नंबर 24 में पंहिंजा भरे उजत सां चिताव ॾिए थी तेज़ वहंदड़ दरिया ते वाहुड़ भरियूं म पाए तूं पिण लेखो ॼणो सदा सावण ॾींहरा सदा सावण ॾींहरा हीअं हूंदा विहाई वेंदा हो पर उतां नहीं विहाई। हिन सिधी सवाटी अंदाज़ बयान में माना जो दफ़्तर लिखियल आहे। इंसानी हयात सां सवलाई सां उनखे लॻाए सम्झे थो। सांध सभु दरिया परे कंदीअ पार जे चके चोलीअ में घिरी जिते जीअ वणा। हिन इलामती रंग जो इस्तेमालु ख़ूब कयल आहे। ज़िंदगी दरिया में सिर्फ़ु उनखे पार करण जी अवखाई जो लिकल इशारो निहायती शहरी हुआ सां भरपूर नमूने पेश कयो आहे। साॻे सुर में शहर नंबर 3 में हिकु नसीहत आमी जुफ़्तो हिकु सलाह जो हीअं आहे। घिरिया ते चढ़िया ईअं अचे महज़ कपर ते घिरण सां कुझु वणंदो न आहे। इहो आहे सवलो मक़सदु इन इशारे जो। सुर सारंग में हिकु शहर में बादल खे पंहिंजो यार कोठे थी अॼु पिण मुंहिंजे यार वसण संदा वेस कया। अंदर जे बेपनाह उकीर लालण लाइ बेअंता हुब जो इज़हार कुदरत जे मंदर जे सहारे करे थी। अंदर झुर झूर रहे ॿाहिरि कतर न पोए वसाईंदे बिजली हुब मनी होए लालण जिनी लोए तिन उकारी अखियूं। सुरदेसीअ में निहायत नाउमेद जी निराशाईअ जे आलम में सॼी काइनात खे ससुई पंहिंजो वेरी थी सम्झे। उठ वेरी ओठार वेरी चढ़ण देर चोथों वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनूह पेर। पंजो वेरी सिज थियो जंहिं उली कई सवेर। चहों वेरी छपर थियो जंहिं हवा न कया फेर। सतों वेरी चंड थियो खिड़ियो न बदीअ वेर। वाहेरीअ जी वेर खिलियूं कया चुपी। इहा निहायती दिलकश पर्सनिफिकेशन आहे। तमामु आला सुखनि वारनि में इहा ख़ूबी ॾिसी सघिजे थी जिते हवा ककर चंड मींहुं कंहिं ढंग सां इंसानी वजूद में पेश कया विया आहिनि। शाह साईं पंहिंजे अंदाज़े बयान सां ख़्यालनि खे हिकु जलो ऐं हुस्न बख़्शियो आहे। ॿोलीअ में चवणी जी सूंहं ऐं नवनि मुहावरनि सां सघ भरी आहे। लाफ़ानी कुवत अदा कई आहे। ज़बान खे जावदानी ॾिनी आहे। कुल काइनात जे सुख ऐं शांतीअ जो दारो मदार इंसान सां वाबस्ता आहे। आज जुगात खां भलाई ऐं बुराई जे विच में जंग हलंदी पई अचे। शाह लतीफ़ पंहिंजे सुरनि में अहिड़नि गुणनि जी उपचार कई आहे जे हर दौर हर ज़मान में दुनिया जे कंहिं बि खटे में वसियल इंसान लाइ नेकीअ जो सरमायो आहे। शाह भिटाई सचो सूफ़ी हो। हिन पूरी धरतीअ ते रहंदड़नि खे प्यार जो पैगाम ॾिनो। हू रंग मज़हब फ़र्क़े ऐं जातीअ जे तफ़ावतनि खां मथे हो। हू इंसानियत जो इल्म बरदार हो।
शाह साईं इंसान ज़ात जे बहितरी ऐं बहबूदीअ लाइ भारत जे ऋषिनि मुनियुनि जियां समूरी खुदाईअ लाइ रब पा खां दुआ घुरी। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलिम सभु आबाद कनि। अॼु जे ज़माने में जॾहिं दुनिया में फ़र्क़ा परस्ती मज़हबी कटरपणो ऐं नफ़रत पई नज़र अचे तॾहिं शाह लतीफ़ जे कलाम जी मौदूनियत ऐं मुनासिबत अञा वधी वञे थी। शाह साईं पंहिंजे कलाम में जेको पैगाम ॾिनो आहे इंसान ज़ात लाइ मुहबत जेका तंद तवारी आहे, जेका अॼु ॾींहुं सूदो सिंध ऐं हिंद जे बाशिंदनि जे कननि में गूंजजी रही आहे। शंड मज़हबी कटरपणे ऐं निफ़ाक़ वारी दुनिया में असांजी राह रोशन करे ऐं हिक ॿिए लाइ नफ़रत जे जॻह ते मुहबत पैदा करे। महिरबानी।